नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सिंध समेत सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंद, पेट्रोल नायाब थी वियो। कराची, इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, सरगोदा, फैसलाबाद, पेशावर, कोयटा, हैदराबाद, नुपुखास, टंडो मोहम्मद खान, सखर, शहीद हैदराबाद, खैरपुर, लाड़कानो, बदीन, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में पेट्रोल पंप बंद हुअण सबबि शहरी परेशानियुनि खे मोॾ न लॻा। पेट्रोल डीलर एसोसिएशन जो चवणु आहे त जेसीं ताईं डीलर मार्जन 6% न कयो वेंदो, हुकूमत सां ॻाल्हियूं न थींदियूं। PSO पारां पंहिंजे कंपनी वारा पंप खुलियल रखण जो ऐलान। ओगरा पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन की हड़ताल जो सख्ती से नोटिस वठी छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चवे थो पेट्रोल सप्लाई की देर थियण सां सख़्त कार्रवाई थींदी। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन के मार्जन वारो मामलो जल्द हल थी वेंदो। पेट्रोल डीलर एसोसिएशन की हड़ताल की जिम्मेवार इमरान सरकार है। गुज़िरियल ॾींहुं न घबराइण जो मशवरो ॾिनो वियो। अॼु पेट्रोल पंप बंद आहिनि। नालायक हुकूमत हर ॿिए ॾींहुं बहरान के जन्म ॾेई रही है। सूबाई वज़ीर इस्माइल राव जो बयान चवे थो क़ौम रोडनि ते निकिरे पोइ ॾिसे त बनी गाला जी माफ़िया कीअं ख़त्म थिए थी। पेट्रोल पंप बंद हुअण सबबि माण्हुनि जो कारोबार मुतासिर थी रहियो आहे। मुल्क में कोरोना वायरस विझे 13 मरीज़ फौतनि जो अंग 28,690 थी वियो। 24 कलाकनि दौरान 363 नवां केस रिपोर्ट। गडा में नादरन बाईपास वेझो मुसाफ़िर बस से हादसो, औरत ऐं मर्द फौत, 10 मुसाफ़िर ज़ख़्मी। फौतनि जो मड़ो ऐं ज़ख़्मी अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। ऐं आवाज़ TV समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के सर ते 5 दिसंबर ते लंपरायो सिंध संवारे जे सिरे हेठि सक़ाफ़ती ईद मल्हाइण जी तयारियूं ज़ोर शोर सां जारी। सॼी सिंध में सक़ाफ़ती रंग निकिरी पिया। सिंध वासियुनि पारां सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती प्रोग्राम, कचहरियूं ऐं जागीरदार रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। सक़ाफ़ती लिबास ओढ़े धरतीअ सां मुहबत जो इज़हार।